अस्सलाम वालेकुम। मोहम्मद गिरी मिटवर बावाला मौजू 12 इमाम 14 मैसूमन पाठ नंबर 9 किताब सीरत अल फातिमा ज़ोहरा सलाम अलैहा जो मुसन्निफ़ इब्न शहर आशूबा के हवाले से लिखे तो हज़रत अबू ज़र गफ़ारी जो बयान है तो मुझे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली अलैहिस्सलाम के सॾे अचण लाइ उमाड़ियो। आउं संदसि घर पहुतुसि तो मूं ॾिठो तो संदसि घर की चक्की खुद ब खुद हली रही हुई। मूं वापसि अची हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां इहो ज़िक्र कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तो उन ते तजब न कर। आले मुहम्मद अलैहिस्सलाम जी आनत लाइ मुक़ररु थियल मलाइका अक्सर ज़मीन ते नाज़िल थींदा रहंदा आहिनि। हज़रत सलमान फारसी जो बयान है तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे कंहिं कम सां हज़रत अली अलैहिस्सलाम जे घर उमाड़ियो। आउं उते पहुतुसि तो मूं ॾिठो तो हज़रत फातिमा ज़ोहरा सलाम अलैहिस्सलाम जी निमाज़ में मसरूफ़ हुयूं ऐं संदनि घर में चक्की खुद ब खुद हली रही हुई। मूं वापसि अची हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां अहिड़ो ज़िक्र कयो तो पाण फरमायाऊं तो ख़ुदा ताला हिकु फ़रिश्ते खे हुकुम ॾिनो आहे तो जेसीं ताईं सैयद अल इस्लाम नमाज़ अदा करे तेसीं ताईं उहो मलाइको चक्की हलाई। किताब मुजमल फ़ज़ाइल में आहे तो जॾहिं इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढड़ा हुआ तो जनाब सैयद अलैहिस्सलाम जिन झोलीअ में विझी पाण घर जो कमकार ऐं ख़ुदा ताला जी इबादत कंदियूं हुयूं ऐं हज़रत जबरील अलैहिस्सलाम अची शहज़ादनि जे झोलीअ खे ॾोॾींदो हो। किताबुल फ़ज़ाइल में आहे तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उथणी हिकु राति जनाब सैयद अलैहिस्सलाम वटि आई। ख़ुदा ताला उनखे गवाही अता कई ऐं हिन अर्ज़ु कयो ऐं बिन्ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आउं अॼु तव्हांजे वाद ग्रामीअ वटि वञी रही आहियां। अगरि तव्हांजो पंहिंजो बाबा लाइ को पैगाम हुजे तो मूंखे ॾियो। उथणी जी इहा गुफ़्तगू ॿुधी जनाब सैयद अलैहिस्सलाम तड़पी वई ऐं फरमायाई ते मुंहिंजे बाबा जी यादगार ऐं मुंहिंजे बाबा जी मुश्ताक मुंहिंजे बाबा खे मुंहिंजा सलाम चइजां ऐं खेनि चइजां त दुआ फरमाए त आउं बि जल्द पंहिंजे बाबा सां अची मिलां। जनाब सैयद अलैहिस्सलाम उथणीअ जे कंध ते हथु फेरायो ऐं उथणी अलाह खे प्यारी थी वई। जनाब सैयद अलैहिस्सलाम उन उथणीअ खे हिकु कंबल में विड़ाए दफ़न करायो। 3 ॾींहंनि खां पोइ उन ज़मीन खे खोले ॾिठो वियो तो उते कुझु बि न हो। अलामा मजलिसीअ जे हवाले सां किताब शान सैयद अलैहिस्सलाम जो मुसन्निफ़ लिखे थो तो जनाब सैयद अलैहिस्सलाम जी ख़ादमा उम्मे ऐमन जनाब सैयद अलैहिस्सलाम जी रहलत खां पोइ इहो फ़ैसिलो कयो त हाणे हूअ मदीने में न रहंदी। इहो सोचे हू मके तरफ़ हली वई। हिकु भेरो हूअ मके जे बयाबान में सफ़र करे रही हुई त हिन वटि पाणी ख़तमु थी वियो ऐं हिनखे उञ जी शिदत महसूसु थी। हिन बारगाह इलाहीअ में दुआ लाइ हथु बुलंद कंदे चयो ख़ुदाया ऐं जनाब सैयद अलैहिस्सलाम जी ख़ादमा आहियां, छा मूंखे उञ जे ज़रिए हलाक कंदे। बसि हिन जे चपनि मां इहे लफ़्ज़ जारी थिया ऐं आसमान मां पाणीअ जो हिकु ढोल नाज़िल थियो। हिन उहो पाणी पीतो ऐं उहो पाणी पीअण खां पोइ हिनखे कॾहिं बि उञ जो अहसासु न थियो। हुजतुल विदा खां पोइ हुज़ूर सरवर काना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबियत अक्सर अलीलो रहंदी हुई। किताब रोज़तुल अहबाब मदराज नबुवत तारीख़ बगदाद अजाइबुल कसस रोज़तुल सफ़ा नूरुल कुलूब कनज़ुल अमाल अर्जल मुतालिब अल मुर्तज़ा अलैहिस्सलाम फतह अल बारी तारीख़ तिबरी हज़रत ऐं तारीख़ अबूल फताह मुजिब बीबी आशा फरमायो त वक़्त आख़िर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजे हबीब खे सॾायो। मूं पंहिंजे वाद खे सॾायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वरी साॻिया लफ़्ज़ वरजाया जिन खे ॿुधी मूं हज़रत अली अलैहिस्सलाम खे सॾायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अली अलैहिस्सलाम खे चादर में वठी आख़िर वक़्त ताईं सीने सां लॻाए रखियो ऐं खेनि वसियतूं करण बैदि फरमायाऊं त ऐं अली
अलैहिस्सलाम तोखे मूंखां पोइ सख़्तु सदमा बर्दाश्त करना पवंदा, तूं सब्र कजां। ऐं जॾहिं अहले दुनिया परस्ती करण लॻनि त तूं दीन इख़्तियार करे रखजांइ। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जनाबे सैयद अलैहिस्सलाम ऐं हसनैन करीमैन खे बि सॾाए वरितो ऐं जनाबे सैयद अलैहिस्सलाम जे हज में सर मुबारक रखी छॾियऊं। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हालति मुतग़य्यर हुई। ऐं उन वक़्तु दरवाज़े ते कोई शख़्स आयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुलाक़ात लाइ इजाज़त तलब कयईं। इजाज़त तलब कयाई। जनाबे सैयद अलैहिस्सलाम खे जवाबु ॾिनो त मुंहिंजे बाबा साईं ते हिन वक़्तु बीमारीअ जो गुड़बो आहे, उन करे तूं हिन वक़्तु मोटी वञ। उन वक़्तु उहो शख़्स मोटी वियो ऐं कुझु देरि खां पोइ ॿीहर आयो। वरी बि मुलाक़ात लाइ इजाज़त तलब कयाई। जनाबे सैयद अलैहिस्सलाम खेसि वरी बि साॻियो जवाबु ॾिनो। हिन शख़्स चयो त मुंहिंजो वापसि मोटी वञणु मुमकिन न आहे, उन करे मूंखे हाज़िर थियण जी इजाज़त अता फ़रमायो। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कुझु आफ़ाक़ो थियो हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जनाबे सैयद अलैहिस्सलाम खे फ़रमायो त ए धी इजाज़त ॾेई छॾ, इहो रूह कब्ज़ कंदड़ फ़रिश्तो इज़राइल आहे। इज़राइल अलैहिस्सलाम आहे। इहा तुंहिंजे दर जी अज़मत आहे जो मलकुल मौत बि अंदरि अचण लाइ तोखां इजाज़त तलब करे रहियो आहे। हिन खां अॻु न हिन कंहिंखां इजाज़त तलब कई आहे ऐं न ई आईंदा कंहिंखां इजाज़त तलब कंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फ़रमान ते जनाबे सैयद अलैहिस्सलाम इजाज़त ॾिनी। हज़रत इज़राइल रहमत जे झोंकनि वांगुरु दाख़िल थियो ऐं चयाईं त अहल बैत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां ते मुंहिंजो सलाम हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अखियूं बंदि कयूं त जनाबे सैयद अलैहिस्सलाम गम सबब बेहाल थी सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते रगे चमड़ी गिरियो करणु लॻी। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अखियूं खोलियूं ऐं नई आवाज़ में फ़रमायाऊं, ऐं बतूल अलैहिस्सलाम तूं ही आयत खे तिलावत फ़रमा। तर्जुमो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। उन खां अॻु बि काफ़ी रसूल आया। अगरि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरी वञे या क़त्ल थी वञे त छा तव्हीं उबटे पहिरें पुठियां मोटी वेंदा हो। सूरत आल इमरान आयत नंबर 144। आयत तिलावत करण बैदि जनाबे सैयद अलैहिस्सलाम तमामु घणो रुनी। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेसि पंहिंजे वेझो छॾियो ऐं आसिदगीअ सां कुझु फ़रमायाऊं, जंहिंखे ॿुधी जनाबे सैयद अलैहिस्सलाम खे कुझु सब्र आयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रूह जिस्म तरगां परवाज़ करे मालिक हक़ीक़ीअ सां वञी मिलियो। हदीस शरीफ़ में मनक़ूल आहे त जॾहिं सैयद अलैहिस्सलाम खां पुछियो वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आसिदगीअ सां कंहिं छा फ़रमायो, जंहिंसां कंहिं सब्र अची वियो त पाण अलैहिस्सलाम फ़रमायो त मूंखे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़बर ॾिनी त अहल बैत अलैहिस्सलाम आऊं इहा ख़ुशकिस्मत हूंदसि जेका संदसि रहलत खां पोइ तमामु जल्द साणनि वञी मिलंदसि। उन ख़बर सां मुंहिंजे गिरह में कमी आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहलत सां अहल बैत अलैहिस्सलाम में कोराम अची वियो। सहाबा जी अक्सरियत मदीने खां 3 मील परे सकीफ़ा बनी साइदा में हंगाम ऐं ख़िलाफ़त में वञी शरीफ़ थी। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन गुस्ल व कफ़न जो इंतज़ाम कयो। अबू तला क़बर मुबारक कोठी। हज़रत अली अलैहिस्सलाम फ़ज़ल इब्न अब्बास कसम असामा ऐं सकरान सां गॾिजी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जिस्म ते रगे गुस्ल ॾिनो। बैद में उन्हनि गॾिजी जनाज़े नमाज़ पढ़ी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते रगे उन ई हुजरे में मुदफ़न कयाऊं जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रहलत फ़रमाई हुआऊं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल खां पोइ जनाबे सैयद अलैहिस्सलाम जेके मसाइब बर्दाश्त कया तिन जे करे आऊं कॾहिं बि संदन मुबारक चपन खां धार न थियूं। जनाबे सैयद अलैहिस्सलाम जे उन मसाइबनि खे मुतहद मुस्तनिद मोरखन पंहिंजे तसनीफ़ुनि में इंतिहाई तफ़सील सां कलम बंदि कयो आहे, जिन में तिबरी, अल्लामा सिवती, मौलवी नज़ीर अहमद शाह, वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी,
शाह अब्दुल हक, मुहद्दिस दहलवी, नजमुल हसन करारवी ऐं ॿिया केतिरा ई मुहक़क़ ऐं तारीख़दान शामिलु आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहलत खां पोइ अहल बैत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तमामु घणा मसाइब आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम